बाबा जी घर तां कुझु पाइण जे लाइ पहिरियों ॿिज पोखणा पवंदा आहिनि। कंहिंखे ॿिज विधो आहे बाबा जे मंदिर में। जेके जेके हिते पेर भरे आया आहिनि सभिनी जो ॿिज हिते पहुची वियो आहे। बाबा चवंदा आहिनि जेके असांजे दर ते ईंदा उन्हनि जो अकाउंट खुली वेंदो आहे, उन्हनि जो खातो खुली वेंदो आहे। जेके सेवा कंदा उन्हनि खे 10 गुना व्याज सां गॾु उनजो मूल उन्हनि खे फल उन्हनि खे मिलण वारो आहे। मूल सां गॾु व्याज ऐं उहो सभु मिलण वारो आहे। असां विसरी वेंदासीं, कंहिंखे महिल बैंक में पैसा रखींदा आहियूं पोइ अकाउंट विसरी वेंदो आहे, पर बैंक वारा असांखे ॻोल्हे रहंदा आहिनि ऐं असांजे घर अची पहुचाए वेंदा आहिनि। अहिड़ी तरह बाबा जो मंदिर आहे। हिते राई जेतिरो फल, राई जेतिरो ॿिज असांखे पोखणो आहे। जीअं बरगद जो वण ॾिसंदा उनजो तमामु सन्हो ॿिज थींदो आहे। उहो ॿिज जॾहिं विझंदा आहिनि त ॾाढो वॾो पहाड़ ठही वेंदो आहे ऐं उन ॾाढो वॾो वण ठही वेंदो आहे ऐं उन वण जो असांखे उन वण मां असांखे फल मिलंदा आहिनि। अहिड़ी तरह सत्संग ते जॾहिं असां ईंदा आहियूं असां पंहिंजो थोरो टाइम बि ॾींदा आहियूं, माना ॿिज पोखे छॾियोसीं, माना अकाउंट खुली वियो, माना हाणे असांखे फल ई फल मिलना आहिनि। संत कंवरराम साहिब बि नंढड़ा हुया, अञा 8-10 साल जा हुआ। माता चवनि थी वठी कुंवर खणी वञी करे विकिणे अच ऐं बराबरि पैसा घर खणी अचिजांइ। पर छा थियो रस्ते ते? कंहिंखे ख़बर आहे छा थियो? कुंवर खणी विया त
संतन खे खारायूं। पहिरियों ई संत चवनि था साईं सतराम दास भई सभई खाईंदे इहे कुंवर पर तोखे केर बि पैसो न ॾींदे। चएसि थो भले कुंवर वञनि न सिर बि तव्हांजे सदके आहे। उहे कुंवर खाराए था अचनि ऐं उन्हनि जा कुंवर उते अॻिजी विया ऐं हू ॾाढा वॾा संत थी विया। उन्हनि जी सेवा उहो हुते अघामजी वई ऐं ॾाढा वॾा संत थी विया। पोइ सेवा संतनि जे पुठियां लॻा, सेवाऊं कयूं। वरी उन्हनि खे शिष्य केरु मिलिया? बाबा हरदास राम साहिब। बाबा हरदास राम साहिब बि छा कयो? संत कंवरराम साहिब जी सेवा कई। उन्हनि सां गॾु रही करे उन्हनि अंधनि मंडनि जी, लूलनि लंगड़नि जी, ॿुढनि जी, गायनि जी संत कंवरराम सां गॾिजी करे बाबा सेवा कई। कोई धाम ठहंदो हो तॾहिं मज़दूर न हूंदा हुआ, पाण सिरूं खणी करे भितूं ठाहींदा हुआ। हिकु दफ़ो संत कंवरराम साहिब भित ठाहिनि पिया। बाबा हरदास राम साहिब बि जेका ईट थींदी आहे सिरूं, उहे सिर खणी वेंदा पिया ॼण ऐं संत कंवरराम ठाहींदा पिया वञनि दीवार। हाणे कमु पूरो करणो हुयो, शाम थी वई, 6 बजे संत कंवरराम साहिब चवनि था बाक़ी असां सुभाणे अची ठाहींदासीं। पर बाबा हरदास राम साहिब सोचनि था छो मुंहिंजो गुरु सुबुह जो अची तकलीफ़ करे, त छा कयूं? पाण सॼी राति जागी करे, अॻे जूं लाइटूं बि न हूंदियूं हुयूं, सॼी राति जागी करे सॼे भित जो कमु छा करे छॾियूं? पूरो करे छॾियूं। ॿिए ॾींहुं जॾहिं संत कंवरराम साहिब आया, मंदिर में अची ॾिठऊं भई हिते भितूं ठही, भित ठही पई आहे। जय बाबा। हिते भित ठही पई आहे त उन्हनि खे बाबा हरदास राम साहिब खे 13 वरदान ॾेई छॾियऊं उन वक़्तु ई। छो वरदान ॾिनऊं बाबा खे? केरु ॿुधाईंदो? छो वरदान ॾिनऊं? संत कंवरराम सां छो वरदान ॾिनई बाबा खे? छो त उन्हनि निष्काम शेवा करे छॾी, पंहिंजे गुरुअ खे तकलीफ़ न पिया ॾियणु चाहिनि। राति जो ई छा करे छॾियऊं? सॼी दीवार राति जो ई भित सॼी ठाहे छॾियऊं। त उते ई संत कंवरराम साहिब उन्हनि खे चवनि था बाबा खे भई हरदास तुंहिंजो एतिरो नालो थींदो, तुंहिंजो नालो जुगा जुग। हाणे बाबा खे गुज़ारे करे बि 50-60 साल थी विया आहिनि, अञा ताईं पाण बाबा जो नालो जपूं वेठा, उन्हनि जी सेवा खे यादि वेठा करूं, माना हू अञा ताईं अमर आहे, उन्हनि जो नालो अञा ताईं अमर आहे। त चयूंसि तुंहिंजो नालो हमेशह रहंदो। ऐं वरी ॿियो फल कहिड़ो ॾिनऊंसि, ॿियो वर कहिड़ो ॾिनऊंसि? भई तुंहिंजे नाले ते भंडारा पिया हलंदा। किथे हलंदा आहिनि 24 कलाक भंडारा? जयगांव साहिब में, पाकिस्तान में बि गोटकी में, ऐं पाकिस्तान में बि जिते जिते बाबा जो धाम आहे उते अखंड भंडारा। इंडिया में बि चङनि धामनि ते, रायपुर में, देवपुरी में, सभिनी पासे बाबा जा भंडारा। हिते पिंपरी में बि जॾहिं वरसी थींदी आहे, मेला थींदा आहिनि त 24 कलाक बाबा जा भंडारा चालू हूंदा आहिनि। त इहे सभु वर कंहिं ॾिना बाबा खे? बाबा हरदास संत कंवरराम साहिब। ऐं छो इहे वर मिलिया बाबा खे? छो त निष्काम सेवा कयूं। असां हिन कथा मां छा था सिखूं? सेवा करणु सिखूं। हिते अगरि केरु कमु अध में छॾे वेंदो, चवंदो ॿिए ॾींहुं अची था करूं, त पहिरीं पाण भॼी वेंदा आहियूं भई ॿिए ॾींहुं अची कंदासीं, पूरो न करे वेंदा आहियूं। त असांखे छा करिणो आहे? सॼी जेका बि सेवा आहे उहा सॼी करे वञणी आहे। बोल बाबा हरदास राम साहिब की। रात निंद में ॾिठो सपनो, रात निंद में ॾिठो सपनो, सपने में बाबा मिलजो, सपने में बाबा मिलजो, बाबा पाण आयो, बाबा हरदास आयो, बाबल पाण आयो, बाबा हरदास आयो।